पढ़ी करे मुझा दोस्त अजीज बस कयो न जो दम परवाज थी वयो नमाजू भी कोन पढ़ी सकियो रोजा भी कोन रखी सकियो हज भी कोन करे सकियो पर दिल जे सदाकत सच्चाई असा उनके रब्बे जुल जलाल कलमो नसीब फरमायो उन जे मथा मौत अची वयो तदफीन मुकम्मिल करे ख्वाजा हसन बसरी सही फरमाइन था मरात जो सुतो पयो हां अखिड़ियों बंद हल निंद्र जे ख्याल में ख्वाब पियो दिसा अल्लाह जी जात जन्नत में हिकड़ो महला उन महल ते कुर्सी आ उन कुर्सी ते बुत बाह जो पुजारी वेठो आ चयो मास्टर दे खबर मेहरबानी थी जवे तो मुझे करीम रब कुर्ब करे छलिया ओ हसन अल्लाह जी जात तुझे मथा में मेहरबानी करे मुझे अल्लाह मुझा मिड़ई पाप माफ करे छलिया कहजा माफ कई जवाब जो मिठा कहजा माफ कई जेको बाह जो पुजारी हुयो अल्लाह के अल्लाह भी को न समझंदो हो पर मरण का पहिरी तौबह नसीब थी वयस मरण का पहिरी तौबह नसीब थियसे ऐ उहा तौबह कहजे हथ सा थी जो अल्लाह जे महबूब जे कहे दीवाने जे हथ थे उनके तौबह नसीब थी वे सादन लफ्जन में ता के साथ बिल्कुल ता के खबरात मुजी गाल एतरी सादड़ी हुंदी आ त जे मुजो बहराड़ी जो मानू यकीन कयो कल ट्योडे मा एदा हेठ टंडे मोहम्मद खान का हेठ डाढो इंतहाई लाड़ जो बहराड़ी जो इलाको पो तवारा मानू मुके चन सही हे तहां जी कजाकन जी तकरीर हे तहां जी कांडेरे कीरे जी तकरीर हे तहां जी फलाणे जगह जी तकरीर सही असा हे तहां जो तकरीरूं बुधी लाड़े जी मानू डाढा प्यारा मानू आइन असा तवां जो तकरीरूं बुधियो असा पिया तवाला दुआऊं घुरो अल्लाह इन फकीर सा मुलाकात करे हाने अचो असा ना भी अचे चाय पी वणो असा के भी प्रोग्राम दे वणो यकीन कयो मुजा दोस्तो ही जे कन प्यार जी बोली हिते था गालायो या जिते भी पहुंचे थी तो उते भी प्यार जा गुल ही छटजन था याद रखो मुझा दोस्तों अजीजो मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मन दल अला खैरिन फलहु मिस्लु अजर फाइलिही मदीने जे साईं फरमायो ओ नेकी करण वारा तोखे त नेकी करण जो सवाब पियो मिले पर इन नेकी करण वारे खे इन नेकी जे तरफ जे को रुगी रागिब थो करे माइल थो करे मुझो अल्लाह उनखे बि ओतिरो ई अजर थो दे जेतिरो की करण वारे के अजर थो जद या महबूबन जी हदीस पढ़ियम ते यकीन कयो एकड़ो दिल में इश्तियाक पैदा थियो सोचुम त मस्जिद जे मुअज्जिन जी अल्लाह केडी वडी इज्जत कईया जागो था मुअज्जिन के चेबो अजान दियण वारे के मुअज्जिन के चेबो मुझे महबूब मुस्तफा जो फरमान सच्चा चो अल्लाह जे महबूब जो फरमान मदीने जे मीर फरमा मन दल अला खैरिन फलहु मिस्लु अजर फाइलिही जेको कंखे नेकी जे तरफ सडड़ो कंदो आ कंखे नेकी ला वठी ईंदो आ कंखे नेकी सुणे कमला माइल कंदो आ जॾहिं उहो नेकी कंदो आ जेतिरो सवाब नेकी कंदड़ खे मिलंदो आ ओतिरो सवाब मुंहिंजो रब उन सदींदड़ खे बि अता कंदो आ मुअज्जिन जदे अजान थो दे मुसलमान पंहिंजे गोठ जे मस्जिद में अजान दे और खुदा जे वास्ते अजान दे बड़ो सवाब थई अजान जो तोखे असा के अंदाजो ही कोने मुजा मुसलमान भा त इन नंढड़े कम जो सवाब केडो आ जेडी मला मुअज्जिन अजान दीदो आ घर में अमड़ मानी पई पचाए काजी जल बकरनिया मेहन जो खीर पई दुहे का अमड़ घर जो कम पई करे अजान अची वयो उन जे दिल में ख्याल आयो हाने मां घर जे कम के खत्म कया नमाज जो टाइम थी वयो अल्लाह जो फर्ज अदा कया उन अमड़न बेनरन घर में नमाज पढ़ी जेतरो सवाब उनन के मिलियो ओतरो सवाब अजान दियण वारे के मिली वयो
के बनीअ में बीठा होया हारी हलो हलाए रहा होया के कमद जी वाढ़ी करे रहा होया के लाबारो करे रहा होया के थ्रेशर ते मजदूरी करे रहा होया कन्नन ते अजान जो आवाज अची वयो पंहिंजे कम के छड़े तैयारी कयो त जल्दी कयो वुजू करे नमाज पढ़ो हो जंगल में नमाज पिया पढ़न उन्हन के उते सवाब पियो मिले मुअज्जन के मस्जिद में रब उन्हन जेतरो सवाब पियो ता करे। दुकान वारन दुकान बंद कया रस्ते वञण वारन रस्ते जा कम छड़े नमाज पढ़ी दे खबर मुसलमान हिकड़े अजान सा 100 माण्हुन जे करे नमाज पढ़ी त 100 नमाजुन जो सवाब जेको उन्हन के मिलियो वो मिड़ई सवाब मुअज्जन के मिलियो या कोन मिलियो। मुसलमान असा इन शे के मामूली समझी छड़ियो आ मस्जिद जो अजान वनी मुल्लो दे मुल्ले जो कम असा जो ठीक हुआ ऐ मुसलमान इए न चो अल्लाह जे घर वनी करे अल्लाह जे घरड़े मां सदड़ो दई मानुन के अल्लाह जे तरफ दे सदड़ो करण इहा अंबिया जी सुन्नत आ इहो कम रब अंबिया ते रखियो आ लेकिन कुर्बान वना मुझे करीम रब जे कुर्ब जे मथा जो अल्लाह महबूब मुस्तफा जे गुलामन के भी इजाजत दई दिया। ऐ मुसलमान कहे मुसलमान भा के नेकी अला सदड़ो करण हे मुझे सोहणे नबी जी सुन्नत आ मुझे आका जी सुन्नत ते अमल करण जह ते जो वस कोने जेके मालिक घुरंदो आ उनके नसीब फरमाए। जागो था तो दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बू अली कलंदर बुधो थव एकड़ो तो कलंदर शहबाज सेवड़ शरीफ वारो पर बू अली कलंदर बुधो थव पानीपती वारो कोन बुधो थव अज बुधो तो थोड़ी नंढड़ी गाल सुणे बू अली कलंदर जी जेका मशहूर गाल हा पहिरी उहा बुधो। बू अली कलंदर जे दरबार में हर जुम्मे जे रात इशा नमाज खां बाद जिक्र जी महफिल सजाई वेंदी हुई। बू अली कलंदर जे दरबार में हर जुम्मे जे रात बाद नमाज इशा जिक्र जी दुरूद जी महफिल सजाई वेंदी हुई। जेडी मल महफिल खत्म थींदी हुई बू अली कलंदर फरमाइंदा होया अखियूं बंद कयो मुराकबो कयो कंधड़ो हेठ कयो। सजी जमात अखियूं बंद करे कंधड़ो हेठ कंदी हुई। मुझो महबूब मुस्तफा सभनी के दीदार कराइंदो होयो। एतरी गाल मशहूर थी वई अल्लाह किथां किथां का दुनिया ईंदी हुई। बू अली कलंदर जे दरबार में जुम्मे जी रात उन जिक्र जे महफिल में वेहंदी हुई। मुझे करीम मुस्तफा जा दीदार कंदी हुई। एडो ताकतवर अल्लाह जो बानो बू अली कलंदर। वक्त जोरिय तो गुजरे मुके मौजूअ ते मोटणो आ ये 2-3 मिनट वधिक थी वजन आ हैदराबाद कान सो 3.5 कलाक पंध करे आयो हा। तवा एतरो तो टाइम ना थकजी पवंदो लगे तो पोयन के सी ठयो ठीक आ राजी ना आयो तो बस ता कयो बस न कयो। बू अली कलंदर पाण वञन पिया अल्लाह अकबर अल्लाह वारन जूं ॻाल्हियूं ॿुधो यार हो पिरीअ वटी या कज पिरियन जी पचार इन्हनि ॿिन्ही खां धार शल कादिर कंहिंखे न करे।
सोहणे बू अली कलंदर वञन पया साम्हूं ए जेके रिछन नचाइण वारा फ़कीर हूंदा आहिनि रिछ खे नचाए रहियो आ फ़कीर माण्हू मज़ो ॾिसी रहिया आहिनि ढीबिकीअ ते अचानक नज़र पइजी वई बू अली कलंदर ते फ़कीर खे छॾे माण्हू जेॾी महिल बू अली कलंदर जे तरफ़ डोड़िया उन सां मिलिया फ़कीर खे कावड़ अचे वई फ़कीर पंहिंजे रिछड़ीअ या रिछ के बधी करे अगते वधी आयो बू अली कलंदर के चई त हे सब चवन था त बू अली कलंदरा असा फकीरन जे जुबान में कलंदर त उन के चेबो आ जेको ढीबिकीअ ते नचाईंदो आ जे तू भी कलंदर हई त के नचाए ॾेखार असा फकीरन जे जुबान में उहो रिछ वारो फकीर तो चवे त बू कलंदर उन के चवंदाऊं जेको ढीबिकीअ ते जानवरन के नचाए जे तू वाकई कलंदर हई त नचाए ॾेखार में अली मोहम्मद कलंदर हई त नचाए ॾेखार बू अली कलंदर हिय निहारे पाण फरमायो तुंहिंजो जानवर बधो पियो वण हेठों हा बधो पियो आ इन वण जे टारी हीअं लड़ियल हुई हीअं जेके काम चइबो आहे या जेको चऊं पासा सिंधीअ में पाण फरमायो त चङो इन जे परियूं वञी ऐं फलाणी शइ त खणी आ ओ फकीर रिछ के छॾे करे जेॾी महिल उन वण जे अञा हुन पासे लंघियो दुनिया बदलजी वई काॾे वयो वण काॾे वयो फकीर काॾे वयो रिछ अजीब दुनिया में अची वयो ईअं लॻो त उनखे झटको आयो अखियूं बंदि थी खुलियूं ॾिसे त अजीब दुनिया में अची वयो हा हाणे अजीब दुनिया में अची वयो हा त काॾे वञा परेशान हाल में बीठो आ हाणे काॾे वञा कीअं कयां इएं कंदे मुंहिंजा दोस्त कुछ घड़ियूं या कुछ ॾींहं उते गुज़री वया जिस्म जे मथां मिट्टी चढ़ी सफ़र कंदो वयो अॻियां पाणीअ जो को हौज़ या तलाउ ॾिसी चई घणा ॾींहं थी वया आहिनि वेहतो न आहियां पाणी न आहे मिट्टी लाहियां अञा पाणी जिस्म ते न आहे खणी जो ॿाहिरि निकिरे पंहिंजे पाण ॾे निहारे आयुस त मर्द हींअर मुर्गी माई थी वयो हां मर्द मां माई कपड़ा बिना ॾिठई त हौज़ ते कपड़ा रखे मोहे बिना हाणे ॿाहिरि बि न पियो निकिरे परेशान हाल में मुंहिंजे करीम रब जे कुदरत ॾे निहारियो अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॿुधाइण जो पाबंद आहे सजण साईं जो फ़कीर अल्लाह जे क़ुरान करीम में केतिरा ई अहिड़ा किस्सा लिखियल आहिनि केतिरियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखियलूं आहिनि दलील क़ुरान जो ॾेई सघां थो मुंहिंजे अल्लाह जे ज़ात दुनिया में रहण वारन जेला हिकड़न जेला सवे साल गुजरी वया हिकड़न जेला इए लगो जणो 2 कलाक गुजरी वया कुरान बुधाए थो दलील पक्को आ घबरा जो न त हे फकीर को ये ठका मनवर गालियूं फकीर आशिक कंदो ई ताहिरी नाहे गाल एड़ी कंदो आ जका मुस्तनद होजे दलील को घरंदो त रब जो कुरान पढ़न जेला तैयार होंदो अजीजा ने मल बस गाल चढ़ी आया करे थो वठा उन मोजा दोस्त अजीज हया जे करे हनठो मा मर्द मा औरत थी वयस होदा बकरार को बकरियूं चारींदो शाम झंजे टाइम ते अची उन हौज़ ते वेहारींदो हुयो बकरियूं वेहारी बकरार जो ॾिठो त माशाअल्लाह हेड़ी सुहणी औरत अंदर चीज खुदा जी बानी बाहर निकर अंदर छो जी कपड़ा कोरण चादर लाहे वठी ये चादर वो बाहर जो निकतियान से जवान औरत बकरार के जंग में हथ अचे वई खुशी थी चई मुखे अम्मा दुआ कई त अल्लाह तो के जंग मां गाढ़ी कुआर नसीब कंदो रब मुखे कुआर नसीब करे छड़ी हल मौलवी साहब वट हुन ॾिठो त हाणे खुदा जो रंगा रंगीअ जो रंगा छा मो छा थी वयो हां हल बाबा मौलवी साहब वट हल तुंहिंजो निकाह था पढ़ियो निकाहड़ो थी वयो जिंदगी हलण लगी बचड़ा के बटरे जमी पया वरी हसबे मामूल इए कपड़ा धोण जे लिहाज का उन्हें वरी मुंहिंजा दोस्त तलाव ते उहा फकीर हाणे थी वई फकीर हाणी बकरार जी ज़ाल अचे पहुती दिल में सोचे त हाणे कपड़ा धोपी विया जान के धोआ वरी जेॾी महिल जान के धोई बस करे ॾिसे त
काॾे वियो मुंहिंजो मुड़ुसु काॾे विया ही कपिड़ा साॻियो मर्द जो मर्द हीअं जो निहार तो वण बि साम्हूं ॿाहिरि निकिरे त कपिड़ा पिया आहिनि कपिड़ा पटे हीअं जो निकिरे ॾिसे त मुआरो भोल रिछ बि ॿधो पियो आहे कलंदर बू अली कलंदर अञा कचहरी थो पियो करे पाण फरमायूं ॾे ख़बर झट मोटी है चवे तो सही मुंहिंजी तो पाण फरमाए ॾे ख़बर कलंदर कंहिंखे चइबो आहे जेको जानवर खे भोलड़ीअ ते नचाए ढिबकीअ ते उनखे कलंदर न चइबो आहे कलंदर अल्लाह उनखे बनाईंदो आहे जेको हथड़ा खणंदो आहे त रब उन जा हथड़ा कॾहिं मोटाईंदो ई कोन्हे उहो बू अली कलंदर संदन जो हिकिड़ो फ़कीर हुयो रस्ते में पियो वञे फ़कीर माण्हू ॻाल्हियूं अचनि थियूं घणियूं वरी रहिजी बू अली कलंदर जो फ़कीर रस्ते में थो पियो वञे पंहिंजे ख़याल सां रस्तो वठियो पियो वञे पोयां को वक़्त जो गवर्नर पियो अचे अॼुकल्ह जीअं ॾिसंदा अॻियां ट्रू ट्रू लॻी पई हूंदी आहे त साहब थो अचे रस्तो साफ़ कयो या पुरानी ॻाल्हि अचे उन वज़ीर गवर्नर जे नौकरन चाकर जो फ़कीर परे थी गवर्नर थो अचे निहारे जीअं बा रस्तो पियो आहे तव्हांजो गवर्नर लंघी वञे मूं छा कयो आहे न न फ़कीर रस्तो छॾ अरे बाबा मां फ़कीर खे छॾियो मूंखां रस्तो छो था छॾायो न न फ़कीर छॾ जेॾी महिल फ़कीर खे घणो तंग कयूं फ़कीर विच में बीही रहियो चई हाणे अचे तव्हांजो गवर्नर मूंखे परे करे ॾिसां कीअं थो करे हमराह कावड़ी जी पया फ़कीर विच रस्ते ते वेही रहियो चई ताक़त अथव त मूंखे उथारियो 5 ॼणा हथ विझन चुरेन 10 हथ विझन चुरेन राज गॾु थी विया हिते परेशान हाल में राज गॾु होॾा गवर्नर जो काफ़िलो अची वियो ॾिठई त राज रस्ते में गॾु लही आयो सवारीअ तां मामिलो छा आहे उन छाड़ तर चयोसि फ़कीर ज़िद करे वेही रहियो आहे रस्तो नथो छॾे गवर्नर आयो ओ फ़कीर तूं केरु थींदो ख़बर न थी त मां गवर्नर हां रस्तो छॾ मुंहिंजे रस्ते ते वेठो आहे उन फ़कीर निहारे ख़बर अथई छा चयो चई तूं त मुंहिंजे नौकर जो नौकर आहीं तूं मूं ते हुकुम छो थो हलाई गवर्नर खे चई तूं त मुंहिंजे नौकर जो नौकर आहीं हुकुम छो थो हलाई गवर्नर खे कावड़ जे ठका फ़कीर खे चमाट कढाई फ़कीर खे चमाट लगी फ़कीर गिटड़े ते हथ हणी खिली चयो अघारो त मूं ॻाल्हि कई हुई पर तो पाण पक्को सबूत ॾेई छॾियो त वाक़ई तूं मुंहिंजे नौकर जो नौकर आहीं फ़कीर खिलण लगो गवर्नर के गुस्सो अचे वयो निहारे चवण लगो फ़कीर चवी छा तो जे सच तो चवा तू मुझे नौकर जो नौकर हई गवर्नर हेठ आयो हथड़ा बधी चवे तो फ़कीर मुखे राज बुधा राज केड़ो आ जे तोखे पैदा कह कयो आ जे मुझे सोने करीम रब जे तोखे पैदा मुझे करीम रब कयो आ राज के हेतरो टाइम पियो दी राज जो हेतरो टाइम पियो वठी दे खबर मुझे करीम रब जे दरबार में केतरो टाइम वेही रोंदो है केतरो टाइम वेही मुझे अल्लाह जी इबादत कंदो है जन तोखे कुछ न दिनो आ उनन के टाइम दी पयो पाजे नफ्स के राजी करण जेला पाजे नफ्स जो गुलाम लगो पयो है बानो अल्लाह जो है गुलाम तू नफ्स जो है जह नफ्स जो तू गुलाम है ओहो नफ्स मुह जो गुलाम अल्लाह वारन जो नफ्स गुलाम होंदो उहे नफ्स जा गुलाम न हुंदा हन ऐं मुझे रब्बे जुल जलाल कुरान करीम में क्लियर फरमायो व अम्मा मल खाफ मकाम रब्बिही व नहन नफ्स अनिल हवा फइन्नल जन्नत हियल मअवा मुझे सुने करीम रब पंजे पाक कुरान करीम जे अंदर इरशाद फरमायो त जेके मां अल्लाह जे ज़ात को डिजी जिंदगी गुजारींदा हन पंजे नफ्स जे चवण ते कोन लगदा हन मां अल्लाह जे ज़ात उन्हन ला जन्नत में आला मकाम तैयार करे छड़िया हने
जेके नफ्स जे चवण ते न हलंदा हन, खुदा जे खौफ में जिंदगी गुजारींदा हन। पर फअम्मा मन तग़ा व आसरल हयात दुनिया फइन्नल जहीम हियल मअवा। जेके नफ्स जे गुलामीअ में जिंदगी गुजारींदा हन, अल्लाह जे हुक्मन के, अल्लाह जे महबूब जे तरीके के छॾे करे नफ्स जी पूजा कंदा हन, मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो जहन्नम इन्हनि जे लाइ तैयार करे रखियो आ। ऐ मुसलमान, घणियूं कुछ फ़कीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधायूं मई, अल्लाह जो क़ुरान ॿुधायो मई। अॼु जन मरहूमन जे ईसाले सवाब जे ला महफ़िल आ, अल्लाह जी ज़ात हिन पाक क़ुरान करीम जे सदके उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। ऐ मुसलमान, ही उहो रब जो कुरान आ जंहिंजी तिलावत हली रही आ। हे अल्लाह जो उहो कुरान आ जंहिं कुरान करीम खे ॿुधी करे मां तोखां तो पुछां, अमीर उमर मुसलमान थियो हो, कहिड़ी ॻाल्हि ॿुधी जो रब जो कुरान ॿुधी? जवाब दे, छा ॿुधी मुसलमान थियो? जवाब दे, छा ॿुधी मुसलमान थियो हो? तलवार खणी कावड़ में निकतो, रस्ते में कह चयो अगते वञण जे बजा पंहिंजे घरड़े के संभाल। जेॾी मल मोटी आयो, अंदर भेण ऐं भेणियो ॿई मुसलमान थी चुका हा। भेण रब जे क़ुरान जी तिलावत करे रही हुई, हकल ॾेई करे अंदर ईंदो आ, भेण जे मथां वार कंदो आ, भेण के कुटे कुटे ज़मीन ते केराईंदो आ, उन जे जिस्म मां खून वहंदो आ। जेॾी मल उमर बिन ख़त्ताब थकजी पवंदो आ, भेण कदमन जे हेठों रत में लथ पथ लगी पई आ, निहारे मुर्गी जवाब थी दे त उमर याद रख, जंहिं ख़त्ताब जो खून तुझे जिस्म में आ, उन ख़त्ताब जो खून मुझे भी जिस्म में आ। याद रखी छॾ, तुझे जिस्म में रुगी ख़त्ताब जो खून आ, मुझे जिस्म में खून त ख़त्ताब जो आ, पर मुझे दिल में मोहब्बत महबूब मुस्तफ़ा जी अची वई आ। इन पूरे मुझे जिस्म के अंग अंग का अलग त करे सगी थो, पर सुने महबूब मुस्तफ़ा जी मोहब्बत मुझे दिल मां तिर जेतरी भी दूर नथो करे सगी। ऐ मुसलमान, अखियूं खोल। उमर बिन ख़त्ताब जो अखियूं खुली वयूं त इन कुरान में एडी ताकत आ जो एक औरत पढ़ियो आ त उन औरत जे जिंदगी में एडी तब्दीली अचे वई। चवे थो ॾेखार मूंखे हो कुरान, चवे थी कुरान पाक आ, तू पलीत नहीं, तोखे ई कान ॾेखारींदस, तू पलीत हई, पहिरी विहजी सिंहजी पाक थी अच त पोइ मां तोखे रब जो कुरान ॾेखारियां त रब जो कुरान कहिड़ो आहे। ऐ मुसलमान, अज भी अल्लाह जो कुरान ओहो ही आ, ओहो ही 114 सूरतूं रब जे कुरान जूं हन। कुरान बदलियो कोन्हे को, बदलियो आ त तुंहिंजो मुंहिंजो अंदर बदलिजी वियो आ, बदलियो आ त तुंहिंजो मुंहिंजो यकीन बदलिजी वियो आ, बदलियो आ त तुंहिंजो मुंहिंजो ख़याल बदलिजी वियो आ। वरना अल्लाह जो कुरान अज भी ओहो आ जो मुंहिंजो रब तो फरमाए, व इज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिऊ लहू व अंसितू लअल्लकुम तुरहमून। जह जगह ते मां रब जो कुरान पढ़ियो वींदो आ, जेको ख़ामोश थी ॿुधंदो आ, मां अल्लाह रहमत जा कक्कर वसाए छॾींदो। अल्लाह जो कुरान अज भी होई ताकत वारो आ, रब जे कुरान में अज भी उहाई ताकत आ। ऐ मुसलमान, पर तुंहिंजो मुंहिंजो ईमान कमज़ोर थी वियो आ, तुंहिंजो मुंहिंजो अक़ीदो कमज़ोर थी वियो आ, तुंहिंजो मुंहिंजो यकीन कमज़ोर थी वियो आ। ज़ुनैरा नालो आ, औरत जो छा नालो आ? ज़ुनैरा। मुझे महबूब मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुझा दोस्त अजीज महबूब जे गलीअ मां लंघंदी आ, मुझे महबूब मदीने वारे मीर जो दीदार थी वेंदो आ।
असां इएं सम्झंदा आहियूं त औरतूं जेके आहिनि बसि उन्हनि वेचारनि जो कमु रुगी मेहन खे ॾुहणा, मानी पचाइणा, फरियो ॾियणा। न मुंहिंजा दोस्त, अल्लाह जूं उहे नेक सालिह बांझड़ियूं वेठियूं आहिनि जेके हथड़ा खणंदियूं आहिनि त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा हथड़ा वराईंदियूं पोइ रब उन्हनि जी दुआ अॻे ई रब्बुल इज़्ज़त में क़बूल करे छॾींदो। अल्लाह जी बानड़ी सुनी ज़ुनैरा मुझे महबूब मुस्तफ़ा जी दीवानी बणजी चुकी आ। मुर्स मुसलमान नाहे, उन जे मुर्स के खबर पइजी वई। अबू जहल उतबे शहबे चयो तुझी घरवारी ईंदे वींदे गली रस्ते में महबूब मदीने जे मीर ते